कोट गुलाम मोहम्मद जी सिविल अस्पताल कोस घर बनल कुछ ॾींहं अॻु अवामी प्रेस क्लब जे वाइस चेयरमैन एजाज़ अहमद शेख जे मासूम अब्दुल राफ़े खे छिते कुते ॾाढ़े विधो। तड़ तकड़ में सिविल अस्पताल कोट गुलाम मोहम्मद पहुता जिते ड्यूटी ते को बि डॉक्टर मौजूद न हो। सेखड़ाओ कंपाउंडर पारां उबता सुबता टांका हया, बाद में वैक्सीन न हुजण करे हैदराबाद रेफर कियो वियो। अफ़सोस जो मक़ाम इहो आहे हेतिरो फंड अचण बावजूद किथे ख़र्च थिए थो, सिविल अस्पताल में डॉक्टर मौजूद न आहिनि। इतफ़ाक़न को मौजूद हुजे बि थो त मरीज़नि सां उन्हनि जो रवैयो अढंगो हुजे थो। आख़िर सिविल अस्पताल मां सिफ़ारिशी कल्चर कॾहिं ख़त्म थींदो? आख़िर करप्शन कॾहिं ख़त्म थींदी? को बि पुछण वारो न आहे। हितां जे सियासी समाजी अॻवाननि पारां सुप्रीम कोर्ट जे मुअज़्ज़िज़ जज खां पाण मुरादो नोटिस वठण जी अपील कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।